शाहपुर तालुके जे फैज़ू थाने जद गोवर शाग भरिसां 15 खां वधीक नामालूम हथियारबंदनि पारां डंपर मथां फायरिंग करे पठान बिरादरी जे ॿिनि डंपर ड्राइवर वज़ीरस्तान रहवासी रोहलगनी पठान क्लीनर अलखाज पठान खे मोबाइल हथों अगवा करे विया। फैज़ू गश्ती पुलिस SHO फैज़ू वकील अहमद जाफ़री जी अॻवानी में हथियारबंदनि जो पीछो कयो। नापरकोट ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस SSP शिकारपुर कामरान नवाज़ बे पहुतो। पुलिस जो हथियारबंदनि सां मुबैना मुक़ाबले बाद हथियारबंदनि खां 2 ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो। मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हथियारबंदनि जा पेरा खयां आहिनि जेके पेरा कचे में विञाइजी विया। ॿिए तरफ़ फैज़ू पुलिस वाक़े जी NC दाख़िल करे जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।